नमस्ते। सिंधी अदब चैनल में अचण लाइ तव्हांखे भली कार। ऐं दोस्तो पंहिंजो चैनल सिंधी अदब खे सब्सक्राइब कयो जीअं असीं सिंधी ॿोली जे लाइ सिंधी जे लाइ कमु कयूं पिया। अॼु दोस्तो तव्हांजे समाअतुनि जी नज़र कयूं था सिंध जे महबूब कवि हसन दर्स जो ख़ूबसूरत नज़म आहे छॾण लाइ छोकिरियूं छॾिजनि। छॾण लाइ छोकिरियूं छॾिजनि मगर पोइ छा त ॿियो खणिजे। करण लाइ कम कई आहिनि मोहबत हेकिली आहे। उधारी ज़िंदगी आहे न कदा प्यार हुन जो ई। ज़माने में ज़ंजीरूं कई वणे थो हार हुन जो ई। ॿ टे ॿूटा खणी पोखियां गुलनि जा गंज थी पवंदा। करियां कुझु ढंढ सां ॻाल्हियूं बतेला हंज थी पवंदा। वणनि खे कोट काॾे ई मिलायां आबशारनि सां। निमन जे ॻोठ में नए सिर करियां मां रांदि ॿारनि सां। पुराणा थांव टामे जा कली कंहिंखां करायां मां। कुंडीअ जो कमु थियो पूरो मच्छी सारी तरायां मां। चढ़ी मां ॾांद गाॾीअ ते अचां कुझु ओॾड़ो हुन खे। हवा उन जे हिंदोरे में ॾियां मां लोॾड़ो हुन खे। समूरो ई तस्वर आहे समूरा ख्वाब ई आहिनि। हयातीअ जे किताबनि जा अधूरा बाब ई आहिनि। रुॻो आहे रश रोडनि ते घटिन में बेदिली आहे। कयां थो प्यार मां तनहा मोहबत बसि हेकिली आहे। महिरबानी।